खैरपुर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त सिंध हुकूमत ऐं सिहत खाते सिंध पारां खैरपुर में मेडिकल कॉलेज टीचिंग अस्पताल में सूबाई वज़ीर सिहत डॉक्टर अज़रा फज़ल पेचियो MNA डॉक्टर नफ़ीसा शाह अखियुनि जी अस्पताल जो इफ्तिताह कयो। इन मौके ते तकरीब खे ख़िताब कंदे सूबाई वज़ीर सिहत डॉक्टर अज़रा फज़ल पेचियो चयो आहे त अखियुनि जी अस्पताल ज़िले खैरपुर ऐं आस पास में रहंदड़ माण्हुनि लाइ हिकु तोहफ़ो आहे। अस्पताल खे क़ाइमु करण में MNA डॉक्टर नफ़ीसा शाह जो वॾो किरदारु अदा आहे। हिन चयो त सूबाई हुकूमत पाकिस्तान पीपल्स पार्टी जे वज़ीरनि ते अमल दरामद कंदे सूबे जे अवाम खे सिहत जूं समूरियूं सहूलियतूं फ़राहम करण में पंहिंजो मुस्बत किरदारु अदा करे रही आहे। हिननि डिवीज़न में अखियुनि जी अस्पताल क़ाइमु कई वई आहे, जॾहिं त सूबे जे हर ज़िले में अहिड़ा अस्पताल क़ाइमु कया वेंदा। हिन अस्पताल जो मक़सदु अवाम खे अखियुनि जी बीमारी, इलाज ऐं दवाउनि जी फ़राहमी समेत मेडिकल कॉलेज खैरपुर में तालीम हासिल कंदड़ शागिर्दनि खे वधीक सिख्या जा मौक़ा फ़राहम थींदा ऐं सलाहियतनि खे वधीक बहितर बणाइण में मदद मिलंदी। हिन चयो त चौमासे बरसातनि सबबि माण्हू सख़्तु मुतासिर थिया आहिनि ऐं असांजी कोशिशि आहे त एहतियाती उपाउ ते अमल दरामद थिए त जीअं अखियुनि जी बीमारी समेत ॿिनि बीमारियुनि ते ज़ाब्तो आणी सघिजे। तकरीब खे ख़िताब कंदे डॉक्टर नफ़ीसा शाह चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं शहीद राणी बीबी बेनज़ीर भुट्टो जो मंशूर तहत सिंध हुकूमत अमली तौर कारकिरदगी जो मुज़ाहिरो करे रही है। खैरपुर में मेडिकल कॉलेज, इंजीनियर कॉलेज, टेक्निकल यूनिवर्सिटी, एग्रीकल्चर यूनिवर्सिटी, NICVD जो क़याम ऐं अखियुनि जी अस्पताल क़ाइमु थियण में अॻूणो वॾो वज़ीर सैयद क़ाइम अली शाह जी वॾी महिनत आहे। इफ्तिताह जे मौक़े ते KMC अस्पताल जा डॉक्टर्स, शागिर्द, शागिर्दाणियूं, स्टेक होल्डर्स, पार्टी जा उहिदेदार, सिविल सोसाइटी, शहरी सहाफ़ी ऐं ॿिया मौज़ूज़ माण्हू वॾे अंग में शरीक थिया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।